कराची जे एसएम लॉ कॉलेज में सकाफत के हवाले से तकरीब कोठाई हुई, जैमें मेहमान खास प्रिंसिपल असलम जाफरी, अगुणी सूबाई वजीर मैडम शाहिदा जमील, फरीद लाखो ऐं एके बिरोही शिरकत कई। तकरीब में सिंधी बोली समेत मुख्तलिफ बोलियन के शागिर्दन ऐं शागिर्दियाणियुनि टेबलोस पेश कया। उन मौके ते कॉलेज के प्रिंसिपल ऐं शागिर्दन अवामी आवाज टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। एसएम लॉ कॉलेज जा स्टूडेंट्स पाकिस्तान जे कुंड खुणुस खां जेके अची तालीम हासिल कनि था, कहिड़ी ख़ूबसूरत तरीक़े सां कहिड़े प्यार मोहब्बत सां सिंध जो कल्चर डे मल्हाए रहिया आहिनि। तमामु सुठी तकरीरूं थी रहियूं आहिनि, मिली नगमा थी रहिया आहिनि, म्यूज़िक आहे। ये तमाम खुशी की गाल है तो तालीमी इदारन में अड़ी एक्टिविटीज़ थियन। अपनी सकाफत जो है पाकिस्तान की, उसको हर जगह हर सूबे में उसकी हम इतनी सरपरस्ती करते हैं, उनको मौका मिलता है अपने तरफ से अपनी इजहार ख्याल करने का, अपने इजहार जज्बात करने का, और उससे हमें पूरे पाकिस्तान के रंग नज़र आते हैं। जितनी ज़्यादा ये फलेंगे फूलेंगे, अल्लाह ताला इन सबको और ज़्यादा तरक्की दे। सकाफती ॾियारो मल्हायूं था, ऐं सभु शागिर्द ही माना मल्टी कल्चरल शागिर्द आहिनि। हिते सिर्फ़ु न असां सिंधी गॾु कया आहिनि, पर हिते असां वटि बलोच आहिनि, पश्तून आहिनि, गिलगिती आहिनि, सिराइकी आहिनि। असां पंहिंजे सभिनी भाइरनि खे गॾु खणी हलूं था, ऐं असांखे ख़ुशी आहे त असांजी 5000 साल सकाफ़त जेका अॻु बि जहिड़े नमूने सां मल्हाई पई वञे, ऐं अॼु असां उनखे भरपूर नमूने सां मल्हायूं पिया। असां वटि असांजा गिलगिती दोस्त बि आहिनि, पश्तून दोस्त बि आहिनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं बि आहिनि। सिंध ऐं सिंधियत जी बका के हर साल कायम रखण लाइ असां लाइ फ़र्ज़ थी हलियो आहे त असां एसएम लॉ कॉलेज में सिंध कल्चर डे मल्हायूं। तमामु असांखे ख़ुशी थी रही आहे। असांजा दोस्त सिंधी पंजाबी मुहाजिर सभु अॼु आयल आहिनि, अॼु झूमनि पिया, सभु सिंधी टोपियूं पाए, अजरक पाए, तमामु असांखे बि मज़ो आहे। असां ॾाढी ख़ुशी थी थिए, ऐं असांजा सिंधी स्टूडेंट कराची तालीमी इदारनि में वधी विया आहिनि, ऐं मां उन्हनि ते बि ॾाढी ख़ुशी आहे त उहो अची वधी आहे, पंहिंजे शहर जी मालिकी कनि था ऐं सकाफ़ती ॼाण हिते प्रमोट था कनि। असां सिंधी आहियूं ऐं असांखे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे। असांखे सिंध इहा सिखाए थी त हमेशह सादगी अख़्तियार कयो ऐं पंहिंजे ॿियनि भाइरनि सां मोहबत कयो ऐं उन्हनि जी इज़त कयो, एतिराम कयो। सिंधी उहा असांजी सकाफ़त आहे जेकी 5000 साल खनि पुराणी आहे, ऐं जंहिंजूं निशानियूं असांखे इहो मिलियूं थियूं मिलनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि जेके चादरां हुयूं त अजरक बि उन मां पाक चादरनि मंझां गॾु हुई। सिंध कल्चर डे हले थो पियो एसएम लॉ कॉलेज में, ऐं तमामु ॾाढो मज़ो थो अचे, ऐं जेके ऑर्गेनाइज़र्स आहिनि ॾाढा कोऑपरेटिव आहिनि, ऐं सभु प्रिंसिपल भी तमामु घणा सुठो आहिनि, सभु सुठे सां हलनि था। हम यहाँ पर पख्तून भाइयों का प्रोग्राम भी पेश कर रहे हैं, गिलगित बिल्तिस्तान की भी हमने नुमाइंदगी दी है, ताकि किसी कौमियत को ये मसला ना हो कि यहाँ उसकी नुमाइंदगी नहीं हो। तो हमने एक यूनिटी का मुजाहरा किया है और पाकिस्तानी पूरे कल्चर को हमने यहाँ नुमाया करने की कोशिश की है। सिंध की सकाफ़त 5000 साल पुरानी आहे, ऐं असीं सिंध जा जेके आहिनि असली वारिस आहियूं, ऐं हिते सभई तव्हां ॾिसो था पिया केतिरे जोश जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। आज हम अपने सिंधी भाइयों के साथ यहाँ पे सकाफत का दिन मना रहे हैं, और इंतहाई खुशी महसूस करते हैं कि इन्होंने हमें भी अपने साथ अपना हिस्सेदार बना लिया। असां ॾाढी ख़ुशी महसूस कर रहे आहियूं जो असां पंहिंजो सकाफ़ती जो ॾिणु मल्हाए रहिया आहियूं। असां ई सकाफ़ती ॾिणु असांखे ईद जे बराबरि सम्झूं था थियनि कि ऐं ॾाढी पुरजोश नमूने सां मल्हाईंदा आहियूं। तकरीब में मौजूद शागिर्दनि ऐं उस्तादनि जो चवणु आहे त हू पंहिंजो सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाईंदा रहंदा। कैमरामैन जावेद जोन सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ टीवी, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।